वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब जमाजी हिदायतुनि ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 सोनिया कलीम मेहरान हाईवे ते रिलीफ कैंपुनि जो दौरो कयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन। जी फिदा हुसैन, आगाह कजो। जीअं त तव्हांखे आगाही ॾींदा हलूं त सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब जमाजी हिदायतुनि ते एडिशनल डिप्टी कमिश्नर मटियारी 1 सोनिया कलीम मेहरान हाईवे ते रिलीफ कैंपुनि जो दौरो कयो, जंहिंसां गॾु मखदूम हर्जा कोऑर्डिनेटर असलम पीरज़ादो, गुल कमर, मुख्तियार सैदाबाद, आफ्ताब जमाली भी गॾु हुआ। ADC 1 मटियारी मेहरान हाईवे ते रिलीफ कैंपुनि कोट मरूफ हस्केली शाह, पंजो मारखवा, बाबू जमाली, जामल जमाली, बकर जमाली, मोरी समेत मुख़्तलिफ़ मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 सोनिया कलीम रिलीफ कैंपुनि में मौजूद मुतासिर माण्हू, ख़ासि तौर ते औरतुनि जा मसइला ॿुधा, जिते मुतासिर थियल माण्हू ॿुधाए त खाधो पीतो, दवाऊं, मच्छरदानियूं त मिलनि पियूं, पर असांजे घरनि मां ॻोठनि मां पाणी कढाए वञे जीअं असां जल्द पंहिंजे घरनि में वञी सघूं। पाणी कढण लाइ इंतज़ामिया पारां हंगामी बुनियादनि ते कमु हले पियो। कोशिश आहे त जल्द तव्हां पंहिंजे घरनि में वापसि वञो। ADC 1 मटियारी सोनिया कलीम जो जवाब। महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।